नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। सुप्रीम कोर्ट 16,000 मुलाज़िमन जी बरतरफ़ी ख़िलाफ़ नज़रसानी अपीलूं ख़ारिज करे मुलाज़िमन खे बहाल करण जो हुक्म ॾेई छॾियो। 5 रुकनी बेंच 4-1 जे तनासुब सां दाख़िल अपीलूं ख़ारिज कयूं। जस्टिस मंसूर अली शाह अक्सरियती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त 1996 खां 1999 ताईं बरतरफ़ सरकारी मुलाज़िमन खे बहाल कयो वियो आहे, पर मिसकंडक्ट ऐं करप्शन ते कढियल मुलाज़िम बहाल न थींदा। अदालत इख्तियार इस्तेमाल कंदे ग्रेड 1 खां 7 जे मुलाज़िमन खे बहाल करे छॾियो। ग्रेड 8 या उन खां मथे वारनि मुलाज़िमन जी बहाली खे टेस्ट सां मशरूत करे छॾियो। सरकारी मुलाज़िमन जे वकीलनि अदालती फ़ैसिले खे हिकु वॾी कामयाबी करार ॾेई छॾी आहे त अदालत वॾे इंसानी अलमियो जनम वठण खां बचाए वरितो आहे। सिंध हुकूमत 16,000 सरकारी मुलाज़िमन जी बहाली वारो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो सुठो सोन करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त PP जी वफ़ाक़ी हुकूमत सियासी इंतकामी बुनियादनि ते कढियल मुलाज़िमन खे बहाल कयो हो। ॿीहर मुलाज़िमन खे बरतरफ़ करणु सुठो क़दम न हो। PP सदाईं मज़दूरनि सां गॾु बीठी हुई ऐं आईंदा बि गॾु बीहंदी। सिंध समेत सॼे मुल्क में पीपल्स पार्टी जे सॾ ते गैस जी लोड शेडिंग, महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में धरना हया पिया वञनि। मिठी, कंदकोट, मेहर, जोही ऐं ॿियनि शहरनि में बि जियाला रोडनि ते निकिरी आया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त PTI हुकूमत जी नाअहली सबबि सॼे मुल्क में गैस जो बहरान पैदा थियो आहे। 3 सालनि में गैस जी क़ीमतुनि में 3% इज़ाफ़ो थियो। अवाम सख़्त सीअ में गैस खां सवाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। NCOC तालीमी इदारनि में 20 ॾींहनि ताईं सियारे जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि इजलास 3 जनवरी 2022 खां 22 जनवरी ताईं सियारे जूं मोकलूं हूंदियूं। सूबा मोकलुनि जी तारीख़ तब्दील करणु चाहिनि त खेनि इख्तियार आहे। मुल्क जी तालीमी इदारनि में लखें ॿारनि जी अञा ताईं वैक्सीन नाहे थी सघी। वालिदैन खे गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे ॿारनि जी वैक्सीन कराइनि। शौकत खानम अस्पताल के केस में वज़ीर आज़म इमरान खान अॼु शाहिद तौर पेश थियो। शाहिद केस में वीडियो लिंक ज़रिए पेश थी सघनि था। शौकत खानम अस्पताल ते पैसे जी ग़लत इस्तेमाल जो इल्ज़ाम लगायो वियो। शौकत खानम अस्पताल हर साल 70 अरब रुपया इलाज ते ख़र्च कंदी आहे। महांगाई गैस खे हद खां वधीक सस्ती नथा करे सघूं। पाकिस्तान में गैस जा ज़ख़ीरा घटिजी रहिया आहिनि। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जूं शेख रशीद ऐं फ़ारूक हबीब सां गॾु मीडिया सां ॻाल्हियूं। असां कॾहिं बि अक्सरियत ऐं अक़लियत जी ॻाल्हि नाहे कई। जिन उर्दू ॻाल्हाईंदड़नि हिजरत कई उन्हनि जी इज़त कयूं था। उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि। हिकु टोलो खेनि भड़काए रहियो आहे। मुल्क में गैस जो बहरान संगीन थींदो पियो वञे। सॼो मुल्क वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जी सज़ा भोॻे रहियो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। लाड़काने वेझो वॾा महल में मुबैना पुलिस मुक़ाबले बाबति छिड़काईंदड़ इंकशाफ साम्हूं अची विया। DIG तरफ़ां जोड़ियल टीम अमूड़े SHO ऐं ॿियनि एहलकारनि जा बयान कलमबंद करे वरिता। फायरिंग में शहीद थियल एहलकारनि ते बदतरीन तशद्दुद कयो वियो हो। SI मुज़फ़र खोसो ऐं एहलकार नवाब जतोई खे शहादत खां अॻु 1 कलाक ताईं कमरे में बंदि कयो वियो। SSP जी इजाज़त खां पोइ पुलिस कोर्ट वॾा महल में दाख़िल थी। वाक़िए खां पोइ पुलिस एहलकारनि जा लाश 3 कलाकनि ताईं बाक़ी वारे हंधि पयल रहिया। एहलकारनि जो बयान। नौशर अफरोज जी मॉडल क्रिमिनल कोर्ट शहीद अजीज मेमन केस में पेश न थियण ते MNA सैयद अबरार शाह खे ॿीहर नोटिस जारी करे छॾिया। अदालत ॿीहर नोटिस जारी कंदे खेसि 20 दिसंबर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो। गुडू भरसा पंजाब जे इलाइक़े रुझान मां अणॼातल हथियारबंद 2 ॼणनि खे अगवा करे विया। अगवा थी बैलन में शाह झुलण ऐं फराज़ झुलण शामिल।
ऐं मियां साहब ऐं भरपाकिमनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। उड़ी विगे वधीक हिकु ॿारड़ो फौत थी वियो। सिहत खाते उड़ी जी वबा ते कंट्रोल लाइ के बि क़दम न खंया। This headline news is brought to you by